अस्सलामुअलैकुम। आवाज़ न्यूज़ सगत माहिया फरहा औरंगज़ेब ऐं माहिया ग़ज़ाला अबड़ो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जा सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा। मुराद अली शाह जो तालके सेवण के यूसी वाहुड़ में पंहिंजे ॻोठ जे स्कूल जो दौरो। वॾे वज़ीर शागिर्दनि खां हाल अहवाल वरिता। स्कूल जी इमारत फौरी बहाल कई वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो हुकुम। मुराद अली शाह चवे थो स्कूल जी बिजली लाइ फौरी इंतज़ाम कया वञनि। इमारत जी मरम्मत कराई वञे। अॻु में बि चई चुको आहियां त कंहिंखे ख़ुशि करण लाइ असेंबली न टोड़ी वेंदी। कंहिं बि वॾे वज़ीर असेंबली टोड़ी त उहो संदसि नाकामी जो एतराफ़ हूंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी के शाह जे ॻोठ दोस्त मोहम्मद भुरगड़ी में आमद। नूरियाबाद सानेह में फ़ौत थियल 19 ॼणनि जे वारसनि सां उज़रख़्वाही। सिंध में पीटीआई अगवान आज़म सवाती ख़िलाफ़ दाख़िल केस ख़त्म कया विया। सिंध हाई कोर्ट में पीटीआई अगवान आज़म सवाती ख़िलाफ़ सिंध में दाख़िल केसनि ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी आईजी सिंध ग़ुलाम नबी मेमन प्रोसिक्यूटर जनरल सिंध फैज़ शाह अदालत में पेश। आज़म सवाती जी कस्टडी इस्लामाबाद मुंतकिल कई वई आहे। सिंध ख़िलाफ़ संदसि केस सी क्लास में कया विया आहिनि। सभु दरख़्वास्तूं बेअसर थी चुकियूं आहिनि। प्रोसिक्यूटर जनरल सिंध जो अदालत में मौक़िफ़ सिंध हुकूमत ऐं आईजी सिंध मामले खे हल कयो। क्रेडिट उन्हनि ॾांहुं वञे थो। आज़म सवाती ख़िलाफ़ सिंध में को ॿियो केस न हुजणु घुरिजे। जस्टिस के आगा जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। आईजी सिंध घुरियल ॿुधणी बाबति हिकु भेरो ॿीहर अदालत खां माज़रत करे वरिती। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अमरीका में पाकिस्तान ख़िलाफ़ हिकु अहिड़ो तासुर पैदा कयो वियो आहे जंहिंखे टोड़णो पवंदो त जीअं पाक अमरीका लगापनि में वधीक बहितरी अचे। हिकु ॾींहं में समूरा मसइला हल न थींदा, पर गुज़िरियल 6 महीननि में पाक अमरीका लगापनि में बहितरी आई आहे। उत्तर वजीरिस्तान के इलाके मीरान शाह में आपघाती बम धमाको। ISPR मूजिब आपघाती हमले में हवालदार मोहम्मद अमीर समेत शहरी भी शहीद, 9 ॼणा ज़ख्मी। शहीद थियल हवालदार मोहम्मद अमीर जो ताल्लुक मियांवाली सां हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी उत्तर वज़ीरिस्तान में आपघाती बम हमले की मज़म्मत। चवे थो मुसलमाननि ते आपघाती हमला कंदड़ मुसलमान नथा थी सघनि। पाकिस्तानी अवाम जे रत जे हिकु फुड़े जो हिसाब वठंदासीं। पाकिस्तानी ऐं फोर्सिस दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ कुर्बानियूं ॾिनियूं। जवाबदारनि खे इबरत जो निशान बणाईंदासीं। M6 मोटरवे करप्शन केस इंटरपोल नौशर फिरोज़ जे अॻूणे DC जी गिरफ़्तारी लाइ रेड नोटिस जारी करे छॾियो। ताशफिन आलम जी गिरफ़्तारीअ लाइ FI हैदराबाद इंटरपोल सां राब्तो कयो हो। अॻूणे DC ते मोटरवे मंसूबे में 3 अरब रुपयनि खां वधीक रक़म में गोभियूं हणण जो इल्ज़ाम आहे। M6 मेगा करप्शन स्कैंडल वारो मामलो। नौशेर फिरोज़ स्पेशल बैंक मुख्य जवाबदार रहमतुल्लाह सोलंकी जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। अदालत FI जी दरख़्वास्त ते गिरफ़्तारी जा वारंट जारी कया। जवाबदार रहमतुल्लाह सोलंकी, ख़ालिद चन्ना ऐं असगर जतोई अञा ताईं पकड़ खां आजा। कंधकोट वेझो ॻोठ अली मोहम्मद खोसो में शादी की तकरीब दौरान फायरिंग, नींगर मारिजी वियो। हवाई फायरिंग दौरान 15 वरनि जे सुल्तान अहमद खे गोली लगी वई। ख़ुशी मातम में तब्दील। सखर वेझो नए ॻोठ मां नौजवान जो लाश हथ। फौती जी सुञाणप शमशाद राजपूत तौर थी। लाश अस्पताल मुंतकिल। जेकबाबाद वेझो ॻोठ मोहम्मद अली ब्रोही लिंक रोड ते पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार, संदसि साथी फरार। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार थियल जवाबदार अहमद अली जखराणी फुर ऐं धाड़े जे मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल हो। कतर में जारी फीफा वर्ल्ड कप के बे सेमीफाइनल में दिफाई चैंपियन फ्रांस मराकश के शिकस्त ॾेई छॾी। फुटबॉल वर्ल्ड कप जो फाइनल दिफाई चैंपियन फ्रांस ऐं अर्जेंटाइन विच में आचर ॾिहाड़े ते थींदो।